بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد، فمحترم ناظرين، السلام عليكم ورحمة الله وبركاته. जीअं त ख़ुम्स जे मौज़ूअ ते असांजी हीअ 8वीं कड़ी आहे ऐं हिन में असां बयानु कंदासीं त ॿिनि तरहनि जो माल आहे जंहिं ते ख़ुम्स वाजिबु थिए थो। हिकु उहो माल जेको इंसान खे कमाई जे ज़रिए हासिलु थिए थो त उन ते बि ख़ुम्स वाजिबु आहे, ऐं हिकु उहो माल जेको इंसान खे कमाई खां बग़ैर हासिलु थिए थो त उन ते बि इंसान खे ख़ुम्स वाजिबु थी थो वञे। मिसाल तौरु उहो माल जेको इंसान खे कमाईअ खां बग़ैर हासिलु थिए थो, मिसाल तौरु मीरास आहे। अगरि इंसान खे मीरास मिले थी पीउ जी तरफ़ खां या पुट जी तरफ़ खां, त इन माल ते यानी जेका मीरास हिन खे पीउ ऐं पुट जी तरफ़ खां मिले थी त इन ते ख़ुम्स वाजिबु न आहे। अलबत्ता अगरि हिन शख़्स खे जेका मीरास मिले थी उहा पीउ ऐं पुट जी तरफ़ खां नथी मिले, बल्कि पीउ जे रिश्तेदारनि जी तरफ़ खां थी मिले, यानी ॾाॾाण के रिश्तेदारनि जी तरफ़ खां हिन खे मीरास मिले थी, त पोइ इन ख़ुम्स ते इन माल ते ख़ुम्स वाजिबु आहे। ऐं अहिड़ी तरह ई हिन खे ॾाॾाण के रिश्तेदारनि मां माल नथो मिले, बल्कि ॿिए कंहिं तरफ़ खां यानी ॿिए कंहिं रिश्तेदार जी तरफ़ खां हिन खे माल मिले थो, त पोइ उन माल ते बि यानी जेको हिन खे मीरास में मिले थो उन माल ते बि ख़ुम्स वाजिबु थिए थो। अलबत्ता इन में इहो आहे त मीरास वठण वारो यानी जेको वारिस आहे, अगरि उनखे इल्मु आहे त जेका मूंखे मीरास मिली आहे, जेका मूंखे विरासत मिली आहे, उन जो ख़ुम्स नाहे कढियलु, त पोइ हिन जे लाइ ज़रूरी थी वेंदो त इन माल मां ई ख़ुम्स ॾींदो। या वरी हिन खे इन ॻाल्हि जो इल्मु आहे त जंहिं शख़्स मूंखे ही माल ॾिनो आहे उहो ख़ुम्स जे लाइ वाजिबुल अदा आहे, यानी उन ते ख़ुम्स वाजिबुल अदा आहे, त पोइ इन सूरत में बि मीरास वठण वारे ते वाजिबु थी वेंदो त ख़ुम्स कढे। अलबत्ता इहो ख़ुम्स जेको हुनखे मीरास मिले थी, ख़ुम्स उन माल मां तॾहिं कढंदो जॾहिं हिन खे एतिरो माल मिले जो उन माल मां ही पंहिंजा अख़राजात बि कढे, पंहिंजे अहलो अयाल जा बि अख़राजात कढे, ऐं उन खां बाद में यानी पूरो साल गुज़री वञे ऐं पंहिंजा ऐं पंहिंजे अहलो अयाल जे अख़राजात कढण खां बाद में जेको हिन वटि अगरि बचे त पोइ उन बचियल हिसे मां ई ख़ुम्स कढंदो। अलबत्ता अगरि नथो बचे त पोइ हिन ते उन माल ते ख़ुम्स वाजिबु नाहे। ऐं ॿियो, जीअं गैर कसबी यानी इंसान खे बग़ैर कमाईअ जे माल हासिलु थिए थो, जीअं मिसाल तौरु कंहिंखे हदियो थो मिले या कंहिंखे अहिड़ी का गिफ्ट वग़ैरह मिले थी, ऐं उहो हदियो एतिरो क़ीमती आहे जो उन हदीअ मां हिन जो पूरे साल जो ख़र्चो निकिरी थो वञे, ऐं ख़र्चो निकिरण खां बाद में बि हिन वटि कुझु बची थो वञे, त पोइ अगरि बचेसि थो त पोइ इन सूरत में ई ख़ुम्स ॾींदो, और अगरि जे नथो बचेसि त पोइ इन माल ते बि हिन जे लाइ ख़ुम्स वाजिबु न थींदो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।